कराची में ख़बर ईंदा हालो त इलेक्शन ट्रिब्यूनल में ॿुधणी दौरान सिंध हाई कोर्ट जे जस्टिस कादिम हुसैन तुनियो दिलचस्प वाक़ियो ॿुधायो। इलेक्शन ट्रिब्यूनल में NA 234 तां बराबरी पार्टी जे मज़हर जाफ़र जा नामज़दगी कागज़ रद्द करण ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी थी। सिंध हाई कोर्ट जे जस्टिस कादिम हुसैन तुनियो ॿुधणी कई। अपील कंदड़ वकील चयो त सालियानो इनकम टैक्स अदा न करण ते नामज़दगी कागज़ रद्द कया विया आहिनि। इन ते जस्टिस कादिम हुसैन तुनियो रिमार्क्स ॾिना त जेको शख़्स टैक्स न ॾींदो इहो चूंड छा विढ़ंदो। टैक्स त ॾियणु घुरिजे, टैक्स गॾु न थियण सबबि ॿिया मुल्क हाणे पाकिस्तान के कर्ज़ बि न आहिनि ॾींदा। उम्मीदवार शायदि चूंडनि में नौकरियूं ऐं कुझु पैसे एवज़ हथ खणण लाइ हिसो वठी रहियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।